सरदार बालाज फ़कीरो वॾे सरदार वटि वियो ज़रूर तव्हांजी शिकायत कंदो। जेकॾहिं शिकायत कंदो त पंहिंजे लाइ मसला पैदा कंदो, मूंखे को फर्क कोन पवंदो। जेकॾहिं फ़कीरो हिक पासे थी बीहे तो हुनजो वार बि विंगो केर नथो करे सघे। शायद इन बालाज खे ख़बर नाहे त ही जमाल खान जंहिंखे मुठ में ये पकड़े ऐं उन खां पोइ मटो ॾेई रगड़े छॾियासि, पुछ पुछ थी वञे, उनजो नालो निशान ई मिटिजी वञे। तुंहिंजी शादी उते थींदी जिते मां चाहींदुसि। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे, ॿुधी अच। बाबा साईं, ओ मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधी छॾियो। हानी मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं मां हानी खे चाहियां थो। मां हानी खे ज़रूर हासिल कंदुसि। बालाज जा ॾींहं गणिजी चुका आहिनि। जेतिरो तगड़ो अथसि त तगे वठे। इन बालाज जो मां अहिड़ो अशर कंदुसि जो दुनिया ॾिसी इबरत हासिल कंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।